कंडियारो में भारतीय जनता पार्टी बीजेपी जे अॻुवाणनि नुपुर शर्मा ऐं नवीन कुमार चंदल पारां असांजे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान अक़दस ऐं रिसालत मुस्तफ़ा जे ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइण ख़िलाफ़ कंडियारो में अंजुमन दुआ ज़हरा शिया हैदर करार पारां हिंदू इंतिहा पसंदनि ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। रैली जी अॻुवाणी SUC जे मौलाना सैयद इख़्तियार हुसैन नक़वी अंजुमन दुआ ज़हरा जे सज्जाद अब्बासी मुजाहिद इनक़लाबी ॿिया करे रहिया हुआ। रैली जेका शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदे शहर जे मेन चमन बाज़ार अॻियां सख़्त नारेबाज़ी कई ऐं हिंदू इंतिहा पसंदनि ते लानतूं विधियूं ऐं हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो कयो त फ़ौरन पाकिस्तान इंडिया ख़िलाफ़ असैम्बली में ठहराव पास करे सख़्त क़दम खयां वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।